अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो नाले वारो कॉमेडियन गामू वायात जलील who is this listen to me carefully सिंधी मज़ाहिया अदाकार ऐं कॉमेडियन आसिफ पहोड़ उर्फ गामू तेरे बाथरूम में केरा यार सिंधी मज़ाहिया अदाकार आसिफ पहोड़ उर्फ गामू केर ऐं किथां जो आहे, सदन एतिरी शोहरत सिंध में कीअं मिली ऐं हिन पंहिंजी कैरियर जी शुरूआति किथां कई ऐं कीअं हिकु नाले वारो मज़ाहिया अदाकार बणिजी वियो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन आल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जे झर झंग में शोहरत माणींदड़ ऐं उदास ऐं मुरझायल चेहरनि ते मुर्कूं विखेरींदड़ सिंध जो मज़ाहिया अदाकार आसिफ पहोड़ उर्फ गामू, जंहिंजो असल नालो असगर अमीर पहोड़ आहे ऐं घर बाती प्यार मझां आसिफ सॾींदा आहिनि। आसिफ पहोड़ उर्फ गामू, जंहिंजो तालुक़ु शिकारपुर शहर सां आहे। गामू पहिरें दर्जे खां वठी 5वीं क्लास ताईं गवर्नमेंट प्राइमरी सिंधी सदर स्कूल शिकारपुर में पढ़ियो ऐं 6वीं क्लास खां वठी मैट्रिक ताईं गवर्नमेंट हाई स्कूल नंबर 1 शिकारपुर में पढ़ियो ऐं बाद में BSc 1 ऐं BSc 2 C&S गवर्नमेंट डिग्री कॉलेज शिकारपुर खां हासिल कयईं। आसिफ पहोड़ उर्फ गामू टंडेजाम यूनिवर्सिटी खां आख़िर पढ़ी ऐं डिग्रियूं वठी वरी शिकारपुर मोटी आयो। शिकारपुर में गामू जे बहितरीन दोस्त सरफराज़ बिरोही ऐं असलम चांडे गामू खे टीवी ते मुतारिफ़ करायो। 2012 में गामू KTN ते कमु कयो ऐं बाद में 2013 खां वठी 2015 ताईं गामू कशिश टीवी ते कमु कयो ऐं आसिफ पहोड़ ते गामू जो नालो बि कशिश टीवी जे GB ब्रदर्स प्रोग्राम खां ई उनखे गामू जे नाले सां सॼी सिंध में शोहरत मिली। बाद में हिन मेहरान टीवी, आवाज़ टीवी, धरती टीवी ते बि केतिरा ई प्रोग्राम कया। हिन वक़्तु हिन जी उमिरि अटकल 50 साल खां मथे आहे। गामू जी हिकु शादी थियल आहे ऐं उहा बि उनजी पसंदि जी थियल आहे। उन मां उनखे गामू खे मतिलबु 3 नियाणियूं आहिनि। एवार्डनि में उनखे यूट्यूब तरफ़ां सिल्वर प्ले बटन बि मिलियल आहे ऐं सिंधी बेस्ट कॉमेडियन एवार्ड बि उनखे मिलियल आहे। उनखां अलावा बि हिनखे केतिरा ई एवार्ड मिलिया ऐं कॉमेडियन अली गुल मल्लाह ऐं सोहराब सुमरो गामू जा सचा ऐं भाइरनि जहिड़ा पुराणा दोस्त आहिनि। वधीक इन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन आल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।